चल कबूल सावन पूजा हो गया। आप मेल लए जब ते शरण तुम्हारी आए, तब ते दुख गए। श्री राम श्री राम श्री राम। प्रभु जो कमी आए मिलाए वो मिले ही पिया, मिले नहीं मिलाईंदा, वो मिलाइण लाइ तयार वेठो। असां पंहिंजे मिलण सां मिलूं, महिनत करणियूं पवंदियूं, शल क़बूल कये, पर उहो चाहे आप मेल लए। आप मेल लए माना वो व्यक्ति ना है, माण्हू ना है। असांजे मन जी खींच उन शब्द ॾे वञे, नाम ॾे वञे, फिर वो असांखे नाम जे रूप में हथनि में, भॻवान जे नाले में हथनि में। नाम में शक्ति आहे। पत्थर कीअं तरंदा आहिनि पाणी में, राम आज़माइश पियो करे, उन पत्थर विधो तो ॿुॾी वियो, तूं जंहिंखे ॿोड़ींदे तुंहिंजो नालो तारींदो। श्री राम श्री राम। आप मेल लए, तुंहिंजे मन सां पाण खे खीचींदो त पोइ छा फ़ाइदो थींदो। ऐं पंहिंजो खीच तॾहिं सम्झो असां प्रभु असांखे पंहिंजो कयो आहे। जब ते शरण तुम्हारी आहे, शरण तुम्हारी आए, प्रभु हर हाल में, दुख में, सुख में, मान में, अपमान में, जैसे अभी सहानी लाद, संयोग वियोग में, हर हाल में असां घटि वधि न थींदा, जहिड़े हाल में रखे। जब ते शरण तुम्हारी आहे, शरण वेद शास्त्र स्मृतियूं पुराण गीता सभु तत्व पिछाड़ी शरणागति, गुरु ग्रंथ साहिब हर शब्द शरणागति, असांजे गृहस्थ संत शरणागति। जब ते शरण तुम्हारी आहे, तब ते छा थी पियो, तब ते दुख गए, दोष खत्म। श्री राम श्री राम। हिकु हिकु दोष केतिरो डोड़ाए थो, केतिरो बदनाम करे थो। ख़बर अछो आहे, पर कोई दाग लॻी पियो त माण्हू जी नज़र दाग ॾेई वेंदी। जब ते शरण तुम्हारी आहे, तब ते दुख गए। साईं कंवर राम साहिब सुहिणा संत सुहा, जंहिं बि संत खां जंहिंखां बि आशीर्वाद घुरंदा त ईअं साईं दया कयो, नाम में मन लॻे, मन बुराइण खां परे रहे। छा जब ते शरण तुम्हारी आहे, तब ते दुख गए। हा तज अब मान और चंत चिंत बिरानी, साधे शरण पे। और इहो रस्तो काथां मिलियो, जेको मिली रहियो आहे, काथां मिली रहियो आहे? तज अभिमान, टे अभिमान त स्त्री पुरुष खे ॼण लॻा ई पिया आहिनि। मां जहान आहियां, मां मस्त जहान आहियां, स्त्री हुजे पुरुष हुजे, मां सुहिणो आहियां। सहज सहज
तंहिंखां पोइ अपमान जूं असां लेबलां लॻाए लॻाए मां हे मां हे मां हे मां हे मां हे एॾो भारी करे छॾियोसीं जो तरण जो को उपाय न रहियो, ॿुॾण ई ॿुॾण रहियो। हिन मामा असांखे ॿोड़े छॾियो। गिरस्ती आहियूं जेकी प्रभु असांखे ॾिनो आहे, असांखे उनजी संभाल करणी आहे, छो जो उन में असांखे गुज़र बसर आहे। पहिरियों त गुरुमुखी आहे वाणी सिखूं, हा कमायो आहे इहो लफ़्ज़ बंदि थी वञे। साईं हिनखे हे ॾिनो आहे, साईं असांखे हे ॾिनो आहे, हीअं बि त सचाई आहे या हू आहे? सचाई खे पकड़ियो जेकी साईं असांखे ॾिनो आहे। हे दुकान कंहिंजो आहे, घर कंहिंजो आहे, चऊं तुंहिंजो आहे, ऐं उहो संभालींदो। मुंहिंजो आहे किथां? पंहिंजो आहे साईं, पंहिंजो घर पंहिंजो आहे। हाणे तव्हां बि सुख वठो, मां बि सुख वठो, कीअं पंज पाई जोड़ियो न आहे कंहिंजो। केरु खणी आयो, केरु खणी वियो? सॼा भॻवान और मां कुझु बि न आहियां। दादा जी सत्संग हलाईंदा त कुझु सम्झी करे हे मुंहिंजा प्रभु साधू वासण साहिबु साधु थियो, मूंखे सिंधी ज़ीरो बणाइजांइ, सिंधी ॿुड़ी बणाइजांइ, अंग्रेज़ी ज़ीरो न बणाइजांइ। अकिंचन मां कुझु बि न। हो जेके वाक़ई हस्तियूं थी विया आहिनि उनजी वाणी निकती, मिटा दो अपनी हस्ती को कर कुछ मर्तबा था कि दाना खाक से मिलकर बोले गुरुदार श्री राम श्री राम। असां मामा सॾाए तोखां अञा ॿियो मथे आहे, अञा ॿियो मथे आहे, अञा ॿियो मथे आहे, पढ़ाई में, धन में, अकुल में, कुल में, ख़ानदान में। अरे मां कुझु बि न आहियां, परमात्मा सभु कुझु आहे न, पर कुझु बि न आहे तॾहिं सभु कुझु आहे न। किथे आहे भाई? ॻाल्हाए उहो थियो, उहो आहे तॾहिं बाडी हले थी, पर का जाच अहिड़ा ई थिए सॼे उनजी सता सां ई बाडी असांखे कमु करे थी न। हुनजो दौरो हले थो, ख़र में नथो वञे त खां पहुचे थो। ईश्वर में लीन थिए, ईश्वर जो रूप खां हिकु ईश्वर ॾे वेंदे केसिताईं हिते संसार ते राज जे पखी को आॾो आयो, को काॾो आयो, मिली वियो, सुबुह जो सभु को हलियो वेंदो। कीअं हे ईअं आहे न, केरु कंहिंसां गॾु आयो आहे, केरु कंहिंसां गॾु वेंदो। श्री राम श्री राम। विस्तार कयूं बसि थोरे में। तज भगवान हा और चिंत बिरानी अजाई चिंता। अरे तुंहिंजो जेको लिखियो आहे, उहो जंहिं लिखियो आहे उहो बि कख बि न मिटाईंदो तुंहिंजो। तुंहिंजो तोखे मिली रहणो धीरज। पुट पीउ सां झगड़ा कंदा, भाउ भाउनि सां झगड़ा कंदा, मूंखे घटि वधि थी वियो हिते, हाणे त छो थो रहे? हाणे अलाए घणो तुंहिंजो छा लिखे पियो आहे छा? हे छा थो करे पियो थो भाई? मां त शुरू खां चवंदुमि, पीउ जेकॾहिं अलॻि थो करे त पीउ खे चइजे बाबा की असां गुरुमुख आहियूं त बाबा मूंखे जेके ॾियो, सभिनी खे राज़ी कजो। छो त असां द्वेष कंदो या पीउ? हिकिड़ी तुंहिंजी गुरुमुखाई ज़ाहिर थिए। हाणे सभु कुझु पीउ कंदो, ॿाहिरि छो ईअं कंदा? पिता न आहिनि, ॿाहिरि कंदा त ॿारनि खे चइजे भाउ मूंखे जेके ॾिनो बाक़ी तव्हां हे त तुंहिंजी हिकिड़ी बड़पना चई ॾिनी, न चई न त केस कंदा छा? घटि कंदा छा? अरे न जवाबु नथो अचे। चवण जी ॻाल्हि आहे या तोसां हर भर ईअं कंदा? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? त तोखे
कुझु बि ॾियण खां पोइ तुंहिंजो मन घटो न थींदो। अलाए तूं किथे चढ़ी वञे। गॾिया पान पीउ खे ख़बर आहे अलाए कंहिंजे भाॻे केरु थो खाए, कंहिंजे भाॻे केरु थो खाए, भाॻ ढके पियो आहे। जॾहिं अलॻि थियो तॾहिं कोई सम वेंदो, न त को घटि थींदो, को मथे थींदो, थींदो या न थींदो। हिन लाइ कोई गारंटी ॾेई न सघंदो। धीरज रखो, धर्म ते पेर रखो, धीरज तव्हांखे मिली रहे, सुठी भावना कयो, सभिनी खे घुरिजे। पंडित श्री राम शर्मा जो पाठ, नसीब खां वधीक न मिलियो आहे ऐं वक़्त खां अॻु में कंहिंखे न मिलियो आहे। हिन ॻाल्हि सभु तसली आहे। जेकॾहिं तसली त पोइ इहो छल कपड़ छो, कूड़ो पाप छो, हेॾी चिंता छो भाई? जवाब अचे न। माना सिर्फ़ु चवण में असां करण में न आहियूं न। नसीब खां वधीक न मिलंदो त पोइ हेॾे भॼो दौड़ छो आहे? भाई छल कपड़ छो आहे? छाणो छो असां? जेका बि बनावट में मिलावट थींदी नतीजो असांखे भोगणो पवंदो। भो पर पंच कर पर धन जावे, भो पर पंच कर पर धन लावे, सुत दारा पे आन लुटावे। मन मेरे भूले कपट न कीजे, अंत निबेरा तेरे दिए पे लीजे। छिन छिन तन छीजे जरा जनावे, तब तेरी ओक कोई पानियो न पावे। कह कबीर कोई नहीं तेरा, हृदय राम समार सवेरा। श्री राम तजवान और चंत बिरानी, साधा शरण पए, शरण पो तुम तो कहिड़ो रस्तो मिलंदो। हा जप जप नाम तुम्हारो प्रीतम, प्रभु प्रीतम तुंहिंजो नालो जपे जपे करे। हा तन ते रोग खए, तन ते रोग खए। रोग दोष जो परिणाम आहे न। दोष जो परिणाम रोग आहे न। बसि प्रभु तोखे पंहिंजो कयो त तुंहिंजो दुख मिटाईंदो, रोग मिटजी वेंदा। हा तन ते रोग खए। हा महामुगद अजान अज्ञानी, हे मुंहिंजा प्रभु मां महामुगद आहियां, अजान आहियां, अज्ञानी आहियां। हा राखे धार दे, तूं पंहिंजी दया कर मूंखे रखी वठ। हा कहो नानक गुर पूरा भेटियो। अरे पूर्ण गुरु जी भेटण सां भेटण माना जेकी गुरुनि चयो मन मञियो उन ते हलियो, इनखे भेटण चइबो आहे। जेके हलिया पोइ फल छा मिलंदो? आवन जान रहे, आवन जान रहे, जो जनम जो चक्कर ई ख़तम। ओ गुरु नानक देव घणो करे हाणे अॼु तालियूं मौज नचण इहो किरी बि निकिरी पियूं जो असां मगज़ में एॾो बोझो भरे छॾियो आहे। हे बणिजो, हे बणिजो, हे बणिजो, हे खपे। ॾाढी सियाणी छोकिरी साईं, ॾाढो सियाणो छोकिरो डिप्रेशन में अची वियो। तॾहिं त थियो। जीअं जीअं अकुल में पवंदासीं, जीअं जीअं संसार जो पासो हलंदो, माया अॻे बि हुई, माया हाणे बि आहे। जीअं जीअं माया जो प्रगटाव अचो आहे, स्वार्थ अचो, सभु को अलगाव में ख़ुशि।